जीअं त सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो जग मशहूरु इदारो आहे जंहिं हमेशह इल्मु अदब तारीख़ जी ख़िदमत कई आहे त उनजो इहो बि हिकिड़ो पंहिंजे बोर्ड जे आइन में ॻाल्हि आहे त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे मशाइरनि खे पंहिंजे जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि हितां विया आहिनि हलिया जेके असांजा आलिम स्कॉलर शाइर उन्हनि खे असीं वक़्तनि जेको आहे सो भेटा पेश करण लाइ उन्हनि खे असां यादि कयूं। हाणे हीउ मेड़ाको इन सिलसिले जी अव्हांखे ख़बर हूंदो त अॻ में बि असां सिंधी अदबी बोर्ड हमेशह किताबी मेला अदबी मेला ऐं सेमिनार कराईंदो रहे थो औरतुनि तां जेको आहे सो सेशन कराईंदो रहे थो। उन हिसाब सां हीउ मेड़ाको जेको आहे त वेझड़ाई में असांजा 3 स्कॉलर जेके हिन दुनिया मां हलिया विया आहिनि ऐं उन्हनि जो उहे सिंधी अदबी बोर्ड जा मेंबर बि रहिया जिन में जग मशहूरु नाला आहिनि डॉक्टर गुलाम अली अलाना ऐं मोहतरम अब्दुल कादिर जुनेजो साहिबु जस्टिस सैयद अरशाद अली साहिबु त असां इहो सोचियो त उन्हनि खे भेटा ॾियण लाइ असां पंहिंजे असांजो जेको मौजूदा चेयरमैन साहिबु आहिनि सिंधी अदबी बोर्ड जा मोहतरम मखदूम सईद समा आतिफ़ उन्हनि जे हिदायतुनि ते असांजी कमेटी जेका आहे सो असां इहो प्रोग्राम अरेंज कयो आहे ऐं उन में अव्हांखे ख़बर आहे त जेके हींअर असांजा स्पीकर आहिनि उन्हनि में नसीर मिर्ज़ा आहे डॉक्टर महमूद मुगल आहे नियाज़ पंवर साहिबु आहे ऐं आपा नूर अफरोज़ ख्वाजा आहे ऐं हुननि जो जेको पंहिंजूं फैमिलियूं आहिनि जीअं जुनेजे साहिब जा फर्ज़ंद आहिनि या जस्टिस साहिब जा फर्ज़ंद आहिनि या अलाना साहिब जी न्याणी आहे डॉक्टर महमल त इहे असां सां हींअर हूंदा जेके उन्हनि जी शख़्सियत ते उन्हनि जे फ़न ते रोशनी विझंदा ऐं अदबी बोर्ड जो हिकिड़ो इहो सम्झो त फ्यूचर में बि प्लान आहे त असीं वक़्तनि बवक़्तनि अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहंदासीं असीं नौजवाननि लाइ बि प्रोग्राम कराईंदा रहंदासीं असीं शाइरीअ ते बि वेहकूं कराईंदासीं कहाणीअ जी सिंफ़ ते बि वेहकूं कराईंदासीं ऐं जीअं असां सुगड़नि सां लास्ट ईयर बि असां हिकिड़ी कचहरी रखी असीं चाहियूं था हाणे असां उन्हनि सां बि अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं वक़्तनि बवक़्तनि अदबी बोर्ड कंदो रहंदो।